अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में खुश आमदीद। खबर शामिल की प्या कोटरी मां रिपोर्टर गुलाम हुसैन जतोई जी। डिप्टी कमिश्नर जामशरो कैप्टन रिटायर फरीदुद्दीन मुस्तफ़ा जो 7 लख ॻोठ सईद परेल शाह में 3 ॾींहं वारे जारी मुफ़्त तिबी कैंप जो दौरो। सेहतमंद माण्हू न रुगो तरक्की जो सबब बणजनि था पर एक सेहतमंद मुआशरे की तामीर में पिण मददगार साबित थियनि था। मौसमी तब्दीली में वतंदड़ माहौलियाती गुज़रान इंसानी सेहत के भी मुतासिर कयो आहे। इदारनि में तंज़ीम मुबारकबाद जा मुस्तहिक़ आहिनि जेके पंहिंजे अवाम जी सेहत जो ख़ासि ख्यालु रखंदा आहिनि। उन्हनि खे अहिड़ियुनि तिबी सहूलियतुनि सां गॾु ॿियनि जी सेहत ऐं ख़ुशियुनि लाइ कमु करण बि हिकु नेक कमु आहे। उन करे हिन नेक कम में जेतिरो बि हिसो वठंदो ओतिरो वधीक सवाबु मिलंदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डिप्टी कमिश्नर जामशरो कैप्टन रिटायर फरीदुद्दीन मुस्तफ़ा चयो। सेक्रेटरी चीफ सेक्रेटरी सिंध मुमताज़ अली शाह जे ॻोठ सईद परेल शाह में ज़िले इंतज़ामिया पारां 3 ॾींहनि वारे लॻायल मुफ़्त मेडिकल कैंप जो दौरो दौरान कयो। और मौके ते सईद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस जो डायरेक्टर डॉक्टर मोइनुद्दीन सदीकी, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर वहूद, डिस्ट्रिक्ट मैनेजर PPHI शफीक रहमान, आगरो असिस्टेंट कमिश्नर 7 अब्दुल रहीम कुरैशी समेत सेहत खातो जामशरो, लम्स, PPHI ऐं अखियुनि जे इस्पताल हैदराबाद जा माहिर डॉक्टर ऐं ॿियो अमलो मौजूदु हुआ।